कंडियारो में सेप्को जो बिजली चोरन ऐं डिफाल्टरन ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़। सेप्को एसडीओ सब डिवीज़न कंडियारो असदुल्ला मेमण जी अॻुवाणी में महमद इसहाक मंगरियो, इलिस ज़ुल्फ़कार अली मंगरियो, महमद अमीन गोपांग, ताहिर कुरैशी, मुमताज़ अली ऐं ॿियनि ते मुश्तमिल सेप्को जे टीम पारां शहर जे बाबन शाह महला, शहबाज़ कॉलोनी, पीर साबन, हीसबाणी महला समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं कंदे बिजली जे बाक़ीदारनि गैर क़ानूनी बिजली इस्तेमाल कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं वेयूं। एसडीओ सेप्को असदुल्ला मेमण चयो त बिजली जे वाजिबात जी अदायगी खे यकीनी बनायो वञे। गैर क़ानूनी बिजली इस्तेमाल कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि, जिन ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। हिन चयो त सॼे सब डिवीज़न में सेप्को जो बिजली जे बाक़ीदारनि ऐं गैर क़ानूनी बिजली इस्तेमाल कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। इन लाइ बहितर आहे त वाजिबात जी अदायगी करे क़ानूनी तरीक़े सां बिजली जो इस्तेमाल कयो वञे।